यूनियन काउंसिल उडेरोलाल विलेज जी वरी आबादी वारे ॻोठ बहरियूं में ड्रेनेज सिस्टम नाकारा हुजण सबब रवासी परेशानी में मुब्तला थी विया। ॻोठ बहरियूं जे मिलापाड़े जे रवासन गुलाम मुस्तफ़ा मल्ला, गुलमल्ला, मोहम्मद बच्चल उर्फ नाना मल्ला मीडिया खे ॿुधायो आहे त काफ़ी वक़्त खां वरी आबादी वारे ॻोठ जो ड्रेनेज सिस्टम नाकारा हुजण सबब हितां जा रहवासी सख़्त परेशानी में मुब्तला थी विया आहिनि। हुननि ॿुधायो त ड्रेनेज नालनि जी मरमत न थियण सबब गंदे पाणी जूं नालियूं हंधा हंधा टुटी वियूं आहिनि, जंहिं करे गंदो पाणी घरनि में काहिजी पवे थो ऐं गंदे पाणी सबब मच्छरनि ऐं मक्खियुनि जो आज़ार पिणु वधी वियो आहे, जंहिं करे रवासी बीमारियुनि में मुब्तला थी विया आहिनि। हुननि MNA मखदूम जमील समा ऐं कोऑर्डिनेटर सैयद मुमताज़ अली शाह खां मुतालबो कयो आहे त ॻोठ बहरियूं में ड्रेनेज सिस्टम जी नालियुनि खे ॿीहर तामीर करायो वञे त जीअं वरी आबादी सुख वारी ज़िंदगी गुज़ारे सघे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।